बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारे दोस्तों, उम्मीद कयां थो त सभु ठीक ठाक हूंदा। अॼु जे मौज़ूअ ते कुझु ॻाल्हाईंदासीं जंहिंजे ॿुधण सां तव्हां जिन इल्म में इज़ाफ़ो बि थींदो ऐं तव्हां मुंहिंजी टॉपिक ॿुधंदा हलो। त प्यारा नाज़रीन भाउ, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। असां पंहिंजे चैनल में टेक्निकल मालूमात, जनरल नॉलेज ऐं तारीख़ जा दास्तान बयानु कंदा आहियूं। तो असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। तव्हांजा लख कुर्ब। तो पंहिंजे टॉपिक जे तरफ़ वधंदासीं। त साईं, मूं हिकिड़ो चैनल ते वीडियो अपलोड कयो हो, उन ते कॉपीराइट क्लेम अची वियो। त उन जे बावजूदि बि मूं कॉपीराइट क्लेम यूट्यूब खे फीडबैक ॾिनी त मूं जेको पंहिंजी क्रिएशन कई आहे पंहिंजी आहे, पर उन्हनि यूट्यूब जो ईमेल आयो त तव्हांजा कॉपीराइट कई आहे ऐं उनखे फौरी तौरु हटायो। पर जीअं मूं उनखे कटियो, कॉपीराइट खे हटायो, त उन जा कुझु मक़सदु आहिनि, उन जा कुझु टर्म्स एंड कंडीशन आहिनि जेके मां तव्हां सां शेयर कंदुसि। जेके पंहिंजा सिंधी आहिनि यूट्यूबर जेके बि आहिनि उन्हनि खे मतिलबु सेकंड ख़बर हुजे बि या न बि हुजे, जंहिंखे ख़बर न आहे उन लाइ वधीक इहो फ़ाइदेमंद थींदो। त सुहिणा, जेकॾहिं कंहिं बि वीडियो ते कॉपीराइट क्लेम अची थो वञे, हिकु हे कॉपीराइट क्लेम ऐं ॿी हे कॉपीराइट स्ट्राइक। ठीकु आहे साईं, हे ॿ क़िस्म जूं शयूं थींदियूं आहिनि जेके पंहिंजा में इस्तेमालु थियल उहो पंहिंजा पाण ॿिए जो इस्तेमालु कंदा आहियूं। इन जे करे यूट्यूब में माना कॉपीराइट क्लेम अची सघे थो, कॉपीराइट स्ट्राइक बि अची सघे थो। कॉपीराइट क्लेम ईअं ईंदो आहे जेको पंहिंजी ॿिए जी वीडियो पाण पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड कंदा आहियूं, उहा कॉपीराइट क्लेम हूंदी आहे। ऐं उहो क्लेम कंदो आहे त मुंहिंजे इन कंटेंट जेको मुंहिंजो वीडियो अपलोड थियल हो, मूवी थियल हुई या म्यूज़िक थियल हुई। म्यूज़िक मतिलबु जेके बि ऑडियो आहिनि, मतिलबु जेको हुनजो कलाम हूंदो या सॉन्ग हूंदो, उहो मूं अपलोड कयो हूंदो, त उहो यूट्यूब खे इन्फॉर्म रिक्वेस्ट कंदो त भाउ फलाणे माण्हूअ फलाणे चैनल मुंहिंजी माना कंटेंट जेका आईडी आहे उहा इस्तेमालु कई आहे। ठीकु आहे, कंटेंट इस्तेमालु कयो अथई, इन ते कॉपीराइट क्लेम कयो वञे। त यूट्यूब जो जेको एल्गोरिथम आहे, जेको 24 कलाक खां पोइ चेक कंदो रहंदो आहे, उहो उनखे कॉपीराइट क्लेम मुंहिंजे चैनल ते उमाणे छॾंदो आहे। जेको तो इहो कंटेंट मथे उमाणियो अपलोड कयो आहे, इहो कॉपी क्लेम, जंहिंजो इहो कंटेंट असुलु आहे, जंहिंजी म्यूज़िक असुलु आहे, जंहिंजी इहा वीडियो असुलु आहे, उन तो ते क्लेम कयो आहे, जंहिंखे फौरी तौरु हटा। त जेका कॉपीराइट क्लेम आहे उनखे पाण सिर्फ़ु डिलीट करे सघूं था। जे पाण डिलीट कंदासीं पंहिंजे चैनल मां उन वीडियो खे, त उहो डिलीट थी वेंदो, उन जा को मसइलो कोन्हे कॉपीराइट क्लेम जो। बाक़ी रही कॉपीराइट जेका स्ट्राइक आहे, उहा साईं जेका आहे तमामु वधीक ॾुखी थी सघे थी, तव्हांजे चैनल खे नुक़सानु पहुचाए सघे थी। छो जो अॼुकल्ह पंहिंजा जेके सिंधी नौजवान आहिनि टिकटॉक जेके आहिनि इस्तेमालु कंदा आहिनि यूट्यूब चैनल ते। अब हिकु टिकटॉक अलॻि प्लेटफॉर्म आहे, यूट्यूब जेको आहे उहो अलॻि प्लेटफॉर्म आहे। ऐं असांजा अहिड़ा बि सिंधी आहिनि जेके वीडियो एडिटिंग दौरान जेके अहिड़ियूं एप्लीकेशन इस्तेमालु कंदा आहिनि जेके माना जंहिंजी वाटर मास्टर जी थी वियो, अहिड़े तरीक़े सां उहो माना एप्लीकेशन इस्तेमालु कंदा आहिनि। त उन्हनि खे बि रिक्वेस्ट कंदुसि त जेके तव्हां काइन मास्टर इस्तेमालु कयो था उहो बग़ैर वाटर मार्क जो इस्तेमालु कयो। ठीकु आहे, त जीअं माना उन ते कॉपीराइट क्लेम या कॉपी स्ट्राइक न अची सघे। त जेके एप्लीकेशन पाण वीडियो एडिटिंग में इस्तेमालु कंदा आहियूं, उहे कंहिं वक़्तु बि जेकॾहिं चाहिनि त कॉपीराइट स्ट्राइक करे सघनि था, कॉपीराइट क्लेम करे सघनि था। छो जो उन्हनि जा शयूं आहिनि, उन वटि लेसन आहिनि, हर शइ उन्हनि वटि पियल आहे, सबूत उन्हनि वटि आहे, क़ानूनी तौर ते उहे असांजे वीडियोज़ ते असांजे चैनल ते कॉपीराइट क्लेम करे सघनि था, कंहिं वक़्तु करे सघनि था। इन जे भलो इहो आहे त जेके असां वाटर मार्क इस्तेमालु कंदा आहियूं शयूं, उहे इन ते न कयूं, त असांजे चैनल लाइ, असांजी वीडियो लाइ तमामु घणो अहम थींदो। कॉपीराइट क्लेम खे कीअं हटाइजे? कॉपीराइट क्लेम जो आसान तरीक़ो इहो आहे त जेको तव्हां वीडियो अपलोड कयो यूट्यूब ते, उहो तव्हां उनखे कटे छॾियो, डिलीट करे छॾियो। जीअं तव्हां कॉपीराइट क्लेम अचे तव्हां उनखे कटे छॾियो। बाक़ी जे कॉपीराइट स्ट्राइक अची थो वञे त उनखे तव्हां वीडियो जेको आहे उनखे डिलीट न कयो। उनखे डिलीट कंदव त तव्हांजे चैनल खे नुक़सानु थी सघे थो। ठीकु आहे, जेको कॉपीराइट स्ट्राइक थो अचे इन में तव्हां वञो, सेटिंग आहे यूट्यूब जी, मां वधीक तव्हांखे इहो वीडियो अपलोड करे ॾेखारींदुसि यूट्यूब ते। त जेके कॉपीराइट स्ट्राइक ईंदी आहे पंहिंजे यूट्यूब चैनल ते, उनखे जेका एडिटिंग हूंदो आहे, एडिटर हूंदो आहे वीडियो यूट्यूब जे चैनल में, जॾहिं तव्हां पाण वेंदासीं उते लिखियलु हूंदो आहे एडिटर यूट्यूब चैनल। ठीकु आहे, उन में एडिट जो सॉफ्टवेयर हूंदो आहे अंदरि, उन में तव्हां वेंदव, उन में पंहिंजे वीडियो खे ओपन कंदव। ओपन करण खां पोइ जेको तव्हांजो हिकु न तव्हांजे मूवी जेका पराओ कंटेंट आहे, त उनखे तव्हां ट्रिम करे सघो था, कटे सघो था। माना जेतिरी पना तव्हां कॉपीराइट कई आहे उन में उहा तव्हां कटियो। ठीकु आहे साईं, उहा कटे करे वरी तव्हां उनखे सेव करे छॾियो। जीअं तव्हां इनखे सेव करे छॾींदव, जेतिरो मन तव्हां पराओ मवाद इस्तेमालु कयो आहे पंहिंजे वीडियो में, ओतिरो तव्हां कटे छॾींदव, त तव्हांजो जेको कॉपीराइट स्ट्राइक आहे उहो ख़तमु थी वेंदो। जेकॾहिं उहो ऑडियो में, म्यूज़िक में आहे या उहो वीडियो में आहे। ठीकु आहे साईं, जेकॾहिं ऑडियो में आहे त तब तव्हां उनखे एतिरो कटियो, जेकॾहिं उहो वीडियो में आहे तब तव्हां उनखे एतिरो कटियो।
बाक़ी जेकॾहिं तव्हां सॼो वीडियो डिलीट करे छॾींदो त तव्हांजो चैनल खे वधि मां वधि नुक़सानु आहे। जेकॾहिं सुभाणे तव्हां खां यूट्यूब चवंदो त भाउ असांखे वीडियो ॾेखार जेको तो हिते कहिड़े कॉपीराइट स्ट्राइक आयो आहे, तव्हां वीडियो ॾेखार, उहो पाण वटि वीडियो हूंदो ई कोन, यूट्यूब खे कहिड़ो सबूत ॾींदासीं, उनखे छा ॾेखारींदासीं। तो प्यारा चवण जो मतिलबु इहो त जेकॾहिं पंहिंजे चैनल ते पंहिंजे कंहिं बि वीडियो ते कॉपीराइट स्ट्राइक अची थो वञे त उनखे हटाइण लाइ सिर्फ़ु इहो ई आहे त जेको पाण पराओ मवाद यूज़ कयो आहे वीडियो में, जेको पराओ कंटेंट इस्तेमालु कयो अथई, चाहे हिकु पिक्चर बि छो न हुजे, उन ते बि कॉपीराइट स्ट्राइक अचे सघे थी। ठीकु आहे साईं, कॉपीराइट स्ट्राइक ईंदी आहे, म्यूज़िक इस्तेमालु कंदा आहियूं उन ते कॉपीराइट स्ट्राइक ईंदी आहे। ठीकु आहे साईं, उन ते कॉपीराइट स्ट्राइक आहे, पोइ इहो पाण खे ट्रिम करिणो पवंदो आहे यूट्यूब चैनल जे अंदरि। ठीकु आहे साईं, यूट्यूब चैनल जे अंदरि पाण खे उहो ट्रिम करिणो पवंदो आहे ऐं उनखां बाद में सॼी इहा सेटिंग सेव करणी पवंदी आहे, पोइ पाण जो इहो कॉपीराइट स्ट्राइक आहे ख़तमु थींदो आहे। बाक़ी जॾहिं पाण चैनल खे जेका सो वीडियो खे डिलीट कंदा करे छॾींदासीं, इहो पंहिंजे लाइ तमामु घणो नुक़सानु थी सघे थो ऐं कॉपीराइट स्ट्राइक जेका आहे पंहिंजे चैनल ते 3 महीननि ताईं रहंदी आहे। जेकॾहिं तव्हां मोनिटाइज़ेशन लाइ अप्लाई कयो था त तव्हांजो जेको चैनल आहे अंडर रिव्यूविंग जॾहिं वेंदो त उते तव्हांजे लाइ तमामु घणो नुक़सानकार थींदो ऐं तव्हांजो चैनल अंडर रिव्यू जे तमामु केतिरा ई महीना लटकबो रहबो। ठीकु आहे साईं, मतिलबु इंतज़ारु तव्हांखे करिणो पवंदो ओतिरा ॾींहं। तो चवण जो मक़सदु इहो त कॉपीराइट जेकॾहिं स्ट्राइक अची थी वञे त तव्हां हुनखे कटियो, वीडियो खे डिलीट न कयो, उनखे पहिरां यूट्यूब खे चओ त भाउ जेको असांखे कंटेंट इस्तेमालु कयो आहे त इहो असां संदो कयो आहे। जेकॾहिं तव्हांखे यूट्यूब मोट सुठी ॾिए त उहो यूट्यूब तव्हांजी जेका कॉपीराइट स्ट्राइक आहे ख़तमु करे छॾींदो। जेकॾहिं तव्हांखे यूट्यूब मोट सुठी न ॾिए, जेकॾहिं पाण तव्हां सम्झो था त असां यार वाक़ई आहे कॉपी स्ट्राइक आई आहे, इहो असांजो वाक़ई ग़लती आहे, त उनखे तव्हां ट्रिम कयो, चाहे मूवी हुजे या तव्हांजो आइडियो में हुजे, तव्हां हुनखे आइडियो में ट्रिम करे छॾियो, उन कटे छॾियो, बाक़ी वीडियो न कटिजो। जेकॾहिं कॉपी स्ट्राइक में वीडियो कटींदो तव्हांजे जे लाइ नुक़सानु आहे, तव्हांजो चैनल कॾहिं मोनिटाइज़ नथो थी सघे। जेकॾहिं तव्हांजे चैनल ते 3 दफ़ा कॉपीराइट स्ट्राइक आई आहे, पोइ तव्हांजो जेको चैनल आहे उहो सस्पेंड थी सघे थो, मतिलबु तव्हांजो चैनल डिलीट कयो वेंदो। ठीकु आहे साईं, कॉपी स्ट्राइक खां बचो। मिसाल जेके पंहिंजा सिंधी आहिनि टिकटॉक जेके ईंदा आहिनि, टिकटॉकर उन्हनि जा वीडियो अपलोड कंदा आहिनि पंहिंजे चैनल ते, इहा सुठी ॻाल्हि न आहे। इहो चैनल कॾहिं बि ग्रो त कंदो पर इहो चैनल कम जो न आहे। ठीकु आहे साईं, पर जेकॾहिं पंहिंजा सिंधी ॿिया बि आहिनि जेके परावा मतिलबु जेके सिंगर आहिनि सिंध जा, उन्हनि जा जेके कलाम आहिनि उहे अपलोड कंदा रहंदा आहिनि। यार जेकॾहिं तव्हांजी पंहिंजी क्रिएशन आहे त तव्हां उहे अपलोड कयो। हाणे परावा तव्हां अपलोड छो था कयो? परावा अपलोड न कयो, छोजो उहो जेको सिंगर आहे जेको ॻाए थो उहो थो ॻाए नी। जेकॾहिं उहो बि त हाणे उनखे त संदो चैनल ज़रूरु हूंदो। ठीकु आहे साईं, उहो उनखे संदो चैनल ज़रूरु हूंदो, उहो बि त हाणे अपलोड कंदो नी, उहो बि अपलोड ज़रूरु कंदो ऐं तव्हां बि अपलोड कंदो। जेका म्यूज़िक हूंदी उहा साॻी हूंदी। ठीकु आहे साईं, म्यूज़िक साॻी हूंदी, पर जेको तव्हांजो वीडियो हूंदो उहो थोरो तेन थी सघे थो, पर म्यूज़िक त साॻी हूंदी नी। मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त इन ते कॉपीराइट स्ट्राइक अची सघे थी। ठीकु आहे साईं, तव्हांखे इहा मुंहिंजी वीडियो इंफॉर्मेशन जे हिसाब सां तमामु सुठी लॻी ऐं तव्हांखे नंढो रिक्वेस्ट कंदुसि यूट्यूब ते अचो ऐं का बि अहिड़ी उलझन थी सघे तव्हां मूंखे कमेंट करे सघो था ऐं जेको बि अहिड़ो सुवालु हुजे तव्हां मूंखां पुछी सघो था। ठीकु आहे साईं, तव्हांजी महिरबानी थींदी, असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾिजो। तव्हांजा लख कुर्ब भाइरनि दोस्तनि जा, थैंक यू वेरी मच। ऐं असां हिकु नई वीडियो सां वरी बि मिलंदासीं, तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।